चई वतन में मूंखे बादशाह, मुग़ल बादशाह, ताजदार तख्त मुगलिया, कितना है बदनसीब जफ़र, केॾो ज़फ़र बदनसीब है, दफन के लिए 2 गज़ ज़मीन भी न मिली कुए यार में। पंहिंजे महबूबनि जे पासे में 2 गज़नि जी ज़मीन बि नसीब कोन थियनि। ऐं मारवी चए थी वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किज पवारनि पास, ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़िन वास, मुआई जियास जे वञे मढ़ मलीर। जे हित मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किज पवारनि पास, त मुंहिंजी गोर मुंहिंजी क़बर आऊं भले ते मरी वञा, पंहिंजे पवारनि वटि रखिज, ॾिज ॾाॾाणे ॾेह जे मंझां वलड़िन वास। ॾाॾाणे ॾेह जूं वलियूं उन्हनि जी ख़ुशबू हुजे मुंहिंजे क़बर ते, दुश्मननि जे क़ैद में न हुजां। बहादुर शाह ज़फ़र मुग़ल बादशाह चयो त कितना है बदनसीब ज़फ़र, दफन के लिए 2 गज़ ज़मीन भी न मिली कुए यार। मरंदे बि जी वियसि, मरी वियसि त क़ुर्बान थियसि, लाश मलीर में हुजे, सुहिणी ॿुॾां त ॿन, ॿुॾी वञा त वञी धूड़ पायां, त घड़ो कचो फलाणो, ॿुॾी वई तबाह थी वई, चरी हुई, साड़ियुनि घड़ो मटो खे त मटाए छॾियो, वई पे मेयार सां मिलण। चरी चरी भरी कान आहियां, वाइदो थियल आहे, वाइदे जी पोइवारी करणी आहे, चरी भरी कान आहियां। लतीफ़ साईं थो चए सोणीअ जे वाता, चरी 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 खरी सम्झो थो या ओचितो साहेड़ीअ कचो घड़ो ॾेई छॾियो, घिड़ी वसली मरी वसली, चरी भरी कान आहियां। आऊं किन ॼाणा ईअं त जर घिड़े जोखो थिए, मूंखे ख़बर कान्हे छा त पाणीअ में घिरण सां ॿुॾी वेंदसि हली। आऊं किन ॼाणा ईअं त जर घिड़े जोखो थिए, पर कज़ा जा करीम जी तंहिंमां कंध कढिबो कीअं, हिकु लिखे ॿियो नींहं मूंखे आणे उछलियो आब में।